बिटशाम में खबर ईंदा हालत ग्लोबल कंप्यूटर एकेडमी बिटशाम में सर्टिफिकेट सरमनी की तकरीब थी गुजरी, जंहिं में मेहमान खास डॉक्टर अली रज़ा रंग, मोहम्मद आसिफ राजपूत, अनवार हुसैन खासकेली, नजमुद्दीन, इंतराम दर्शन ऐं ॿिया हुआ। इन पुरवकार तकरीब जो आगाज़ तिलावत कुरान पाक सां कयो वियो, जंहिं खां पोइ हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में नातूं पढ़ियूं वयूं। ग्लोबल कंप्यूटर एकेडमी बिटशा जो CEO रुस्तम अली चंड आयल महिमाननि जो भलीकार कयो ऐं इन खां पोइ महिमाननि खे सिंध धरती जी शान व शौकत सिंधी अजरक जा तोहफ़ा उॾाया विया। तंहिंखां पोइ महिमान ख़ास डॉक्टर अली रज़ा रिंग, मोहम्मद आसिफ राजपूत ऐं अनवार हुसैन खासकेली जिन शागिर्दनि खे इन्हनि जे कोर्स जे मुकमिल थियण ते सर्टिफिकेट्स ऐं पोजीशन होल्डर्स खे इनाम पिण ॾिना। उन मौके ते CEO रुस्तम अली चंड जो चवण हो त ही सर्टिफिकेट्स ॿारनि जे मुस्तक़बिल में कम ईंदा शागिर्दनि खे घुर्जे त कंप्यूटर जा कोर्स कनि, जीअं PhD टेस्ट में इन्हनि खे सहूलियत मिलंदी। 6 महीननि जे कोर्स में मुकमिल ॿारनि खे मुख़्तलिफ़ शोबनि जा कोर्स कराया वेंदा आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।